FIA लाहौर क़ौमी असैम्बली में अपोजिशन लीडर ऐं मुस्लिम लीग नून के सदर शहबाज शरीफ के शुगर स्कैंडल में 22 जून ते तलब करे वरितो। FIA शहबाज शरीफ के तलब करण जो नोटिस जारी करे छॾियो। नोटिस में चयो वियो आहे त जेकॾहिं शहबाज शरीफ 22 जून ते पेश न थियो त उनखे गिरफ़्तार भी करे सघिजे थो। FIA अमलदारनि जो चवणु आहे त शुगर स्कैंडल में शहबाज शरीफ ख़िलाफ़ शाहिदियूं मिलियूं हुयूं। FIA जे नोटिस में शहबाज शरीफ खे मुखातिब थींदे चयो वियो त तव्हां खे रमज़ान शुगर मिल्स में नंढनि मुलाज़िमनि जे अकाउंटनि में वेंदड़ 25 अरब रुपयनि जे हवाले सां जवाब ॾियणा आहिनि। नोटिस जे मतन में चयो वियो आहे त शहबाज शरीफ खे 4 अहम सवालनि जा जवाब ॾियणा आहिनि। हिकु मुलाज़िम औरंगज़ेब तव्हां खे 50 लख रुपया मोकिलिया, तव्हां खे उन जी ख़बर आहे। नोटिस में चयो वियो आहे त रमज़ान अल अरबिया शुगर मिल्स ऐं ॿियनि जारी अकाउंट्स में मोकिलियल ऐं कढायल 25 अरब रुपयनि जी तव्हां खे ख़बर आहे। नोटिस में शहबाज शरीफ खे चयो वियो त तव्हां खे 2 दफ़ा सवालनामो मोकिलियो वियो पर तव्हां जवाब न ॾिनो। जनवरी 2021 में तव्हां खे ॿीहर यादगिरी ॾियारी वई। नोटिस में शहबाज शरीफ खे चयो वियो आहे त तव्हां चयो त अता तारड़ मुंहिंजा जवाब दाख़िल कराईंदो पर जवाब जमा न थिया।